साइंसदान सफ़र में आहिनि। साइंसदाननि जी ॻोल्हा जो सफ़र ऐं लिकल राज़नि तां परदो खणण जी जुस्तजू अञा जारी आहे। चयो पियो वञे त 600 नूरी साल परे वॾे ग्रह जी ॻोल्हा खां पोइ हाणे माहिर बि परेशान थी विया आहिनि। फल्कियाती माहिरनि जो चवणु आहे त हिकु तमामु वॾे सयारे जी ॻोल्हा मुकमिल कई वई आहे, जेको आहे त तमामु घणो परे, पर हिकु नंढे तारे जे चौगिर्द चकर कटण में मसरूफ़ आहे। माहिरनि जो चवणु आहे त खेनि हैरानी इन ॻाल्हि ते आहे त इहो मुमकिन ई न हो त हिकु गिरह जेको मुश्तरी जे मिक़दार जे बराबरि हुजे उहो हिकु तमामु नंढे तारे जे चौगिर्द चकर लॻाईंदो। फल्कियाती माहिरनि जो चवणु आहे त जंहिं तारे जे चौगिर्द हिकु गिरह चकर कटे रहियो आहे उहो सिज जे अध जेतिरो आहे। बर्तानिया जी रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसाइटी पंहिंजे हिकु बयान में इहो बि चयो आहे त थ्योरी में नंढा तारा पथर जा गिरह बणाए सघनि था, पर मुश्तरी जे मिक़दार जेतिरो वॾो गिरह बणाइणु मुमकिन ई न आहे। नए गिरह बाबति तहक़ीक़ चिली जे अटाकामा रेगिस्तान में वाक़िअ नेक्स्ट जनरेशन ट्रांज़िट सर्वे NGTS कामयाबु तजुर्बो कयो आहे। NGTS उन तारे खे NGTS-1 जो नालो ॾिनो आहे ऐं उन गिरह खे NGTS-1b जो नालो ॾिनो वियो आहे। गिरह जे नाले में बी जो मतिलबु आहे त हिन तारे जे चौगिर्द चकर लॻाइण वारो हीउ पहिरियों गिरह आहे जेको लधो वियो आहे। वार्क यूनिवर्सिटी जे डेनियल बेलिस जो चवणु आहे त NGTS-1b जी ॻोल्हा मुकमिल तौर ते हैरान कंदड़ आहे। एॾे वॾे गिरह जे बारे में खेनि वहम ई कोन हो, खेनि शक ई कोन हो, खेनि का उमेद बि न हुई त को एॾो वॾो गिरह बि हिन काइनात जे अंदरि मौजूदु आहे ऐं उहो बि तमामु नंढड़े तारे जे चौगिर्द चकर कटे रहियो आहे। माहिरनि जो चवणु आहे त तमामु वॾे तारे जे चौगिर्द चकर काटण वारा गिरह मौजूदु न आहिनि हूंदा। डेनियल बेल्स ऐं ॿियनि माहिरनि जो चवणु आहे त हिन गिरह जी ॻोल्हा खां पोइ फल्कियाती माहिरनि इहो बि मालूम करण जी कोशिशि कई आहे त हिन गिरह जी कशिश शकिल सां तारो केतिरो चमके थो। उन चमक खां पोइ हाणे माहिर इन राय जा आहिनि त हिन गिरह जे मिक़दार जी मालूमात ऐं हिन नए गिरह जी असुलु पोज़ीशन किथे ऐं कहिड़ी आहे मालूम करण लाइ इन तारे खां उहे मदद वठंदा। ॿिए पासे NGTS जी टीम इहो बि मालूम कयो आहे त हीउ गिरह पंहिंजे तारे जे तमामु वेझो खां चकर लॻाए रहियो आहे। माहिरनि इन ॻाल्हि जो अंदाज़ो इन मां लॻायो आहे त गिरह ऐं तारनि जे विच वारे मुफ़ासिले यानी ज़मीन ऐं सिज जे मुफ़ासिले खां सिर्फ़ु 3% आहे। चयो पियो वञे त हीउ गिरह पंहिंजे तारे जे चौगिर्द हिकु चकर 2.6 ॾींहंनि में मुकमिल करे थो, यानी NGTS-1b ते हिकु साल दुनिया जे 2.5 ॾींहंनि जे बराबरि आहे। माहिरनि जो चवणु आहे त हीउ गिरह ऐं तारा ज़मीन खां 600 नूरी सालनि जे मुफ़ासिले ते कोलंबा नाले खीरधाराउनि रस्तनि ते आहे। डेनियल बेल्स सां गॾु तहक़ीक़ कंदड़ पीटर वेटली जो चवणु आहे त जेतोणीकि हीउ गिरह तमामु वॾो आहे पर उनखे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल हो, छो त उनजो तारो तमामु नंढो आहे। हिन गिरह जे तारे खे M कैटेगरी ॾिनी वई आहे, जेका हिन काइनात में तारनि लाइ तमामु आम कैटेगरी सम्झी वञे थी। साइंसदाननि जो चवणु आहे त हिन गिरह जी ॻोल्हा खां पोइ हाणे वधीक रोशन उमेदूं पैदा थी चुकियूं आहिनि त ॿिया गिरह बि उन जे वटि पासे में हुजनि। पीटर वेली जो चवणु आहे त मां ॾाढो ख़ुशि ऐं पुरजोश आहियां त हिन एॾे वॾे गिरह जी ॻोल्हा खां पोइ ॿिया गिरह बि लभी पवंदा। से गिरह कहिड़ा हूंदा, से गिरह किथे हूंदा, केतिरो असांजे गिरह खां परे हूंदा, केतिरो रोशन हूंदा ऐं केतिरो
उन्हनि जी ॻोल्हा हिन गिरह जे रहवासियुनि लाइ कारआमद साबित थी। इहो त गिरहनि जी ॻोल्हा खां पोइ कुझु चई सघिबो, पर हिन वक़्त जी अहम ॻाल्हि इहा आहे त साइंसदाननि पारां 600 नूरी साल परे वॾे सयारे जी ॻोल्हा मुकमिल कई वई आहे ऐं हाणे साइंसदाननि जो सफ़र उन गिरह ते वधीक तहक़ीक़ करण लाइ जारी आहे।